ओम शांति। अतिथि मिली तारीख है 22/5/2026। मीठा मीठा बाप दादा चुनता मीठे मीठे ॿार। चैरिटी बिगिन्स एट होम, अर्थात जो देवी देवता धर्म जा आहिनि, शिव जा व देवता आहिनि, जा पुजारी आहिनि, उन्हनि खे पहिरियों ज्ञान ॾियो। प्रश्न आहे, बाबा जो कहिड़ो कर्तव्य कोई बि मनुष्य न करे सघंदा आहिनि ऐं छो? उत्तर आहे, सॼे विश्व में शांति स्थापना करण जो कर्तव्य हिकु बाप जो ई आहे। मनुष्य विश्व में शांति स्थापना न करे सघंदा आहिनि छो जो सभु विकारी आहिनि। शांति जी स्थापना तॾहिं थिए जॾहिं बाप खे ॼाणनि ऐं पवित्र ठहनि। बाप खे न ॼाणण जे कारण निधन जा थी। गीता मरणो तव्हांजी गली में। ओम शांति। ओम शांति जो अर्थ बि घड़ी घड़ी ॿुधाइणो पए छो जो ओम शांति जो अर्थ कोई बि न ॼाणंदा आहिनि। जीअं घड़ी घड़ी चइणो पवंदो आहे, मन मना भव, अर्थात बेहद जे भाव खे यादि करो। ओम जो अर्थ चई रहींदा आहिनि, ओम माना भॻवानु। बाप चईंदा आहिनि ओम माना मां आत्मा, इहे मुंहिंजो शरीर। परम पिता परमात्मा बि चईंदा आहिनि ओम, मां बि आत्मा, परम धाम में रहण वारी। तव्हां आत्माऊं जनम मरण जे फेरे में ईंदा आहियो, मां न ईंदो आहियां। हा, मां साकार में ईंदो आहियां ज़रूरु। तव्हां ॿारनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो सार सम्झाइण कोई ॿियो इहे सम्झाए न सघे। अगरि निश्चय न थिए त सॼी दुनिया में भटकणो खपे, ढूंढणो खपे ॿियो कोई आहे जो पंहिंजो सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॾे। परम पिता परमात्मा जे बग़ैर सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत जो राज कोई ॿुधाए न सघे, कोई राजिक सिखलाए न सघे, पतितनि खे पावन ठाहे न सघे। पहिरियों जो बि देवी देवताउनि जा पुजारी आहिनि, उन्हनि खे पुरुषार्थ करो सम्झाइण जो। आदि सनातन देवी देवता धर्म वारनि ही पूरी 84 जन्म वरिता आहिनि। उहे सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि। बाद में अचण वारा 84 जन्म वठी न सघनि। इहे ॿुधंदा बि उहे जो देवी देवताउनि जो पुजारी हूंदा, जो गीता पढ़ण वारा हूंदा। गीता में सिर्फ़ु इहा भूल कई आहे कि भॻवान जे बदिले श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। त गीता पढ़ण वारनि खे सम्झाइणो खपे, पुछणो खपे, परम पिता परमात्मा शिव सां तव्हांजो छा संबंध आहे। उन्हनि खे भॻवानु चईंदा आहियूं। उन्हनि खे भॻवानु चईंदा आहियूं। श्री कृष्ण त दैवी गुण वारा, उन्हनि खे दैवी राजधानी हुई, उन्हनि में सभु दैवी गुण वारा हुया। हाणे उहे ई पूज्य पुजारी ठहिया आहिनि त कोशिशि करे पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म वारनि खे उथाइणो खपे। चैरिटी बिगिन्स एट होम। जो शिव जा पुजारी हूंदा उन्हनि खे बि सम्झाइणो आहे। शिव ईंदो ज़रूरु आहे, तॾहिं त उन्हनि जी जयंती मल्हाईंदा आहियूं। उहो परम पिता परमात्मा आहे, ज़रूरु अची करे राजिक सेखारींदा हूंदा। ॿियो कोई मनुष्य मात्र सिखाए न सघे। श्री कृष्ण जो उहा ब्रह्मा खे भॻवानु न चई सघंदा आहियूं, जबकि सर्व जो सदगति दाता बाबा हिकु ई आहे। उहो ज्ञान जो सागर हुजण जे कारण सभिनि जो शिक्षक बि आहिनि। सृष्टि जे आदि मध्य अंत जी हिस्ट्री जोग्राफी ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूंखे ज्ञान सागर चैतन्य बीज रूप बि चईंदा आहिनि। इहे जो उल्टो झाड़ आहे, हुन जे आदि मध्य अंत जो ज्ञान हुन बीज वटि ई हूंदो। हिन करे मूंखे ज्ञान सागर अलमाइटी अथॉरिटी चईंदा आहिनि। अथॉरिटी छा आहे? सभई वेद शास्त्र ग्रंथ आदिनि खे ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झायो था, उहे शास्त्र ॿुधाइण वारा चईंदा आहिनि कल्प जी आयु लाखों वर्ष आहे, परंतु उहा त थी न सघे। इहे वैराइटी धर्मनि जो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे। इन्हनि जी आयु भागवत में लंबी चौड़ी लिखी छॾी आहे। हाणे भागवत कोई धर्म शास्त्र त न आहे न, गीता धर्म शास्त्र आहे। उन्हनि में देवी देवता धर्म स्थापना थियो।
उन्हनि सां बाक़ी भागवत महाभारत आदि उन्हनि सां कोई धर्म जी स्थापना न थींदी आहे। उते श्री कृष्ण जी हिस्ट्री लिखियलु आहे भागवत महाभारत में। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां देवी देवता धर्म वारा खे सम्झायो कि तव्हां 84 जन्म वरिता। सत्युग में सिर्फ़ु भारत ई हुयो, ॿियो कोई धर्म न हुयो। भारत ई स्वर्ग हुयो, भारत ई ऊच ते ऊच ॻायल आहे। ॿियो परम पिता परमात्मा शिव जो बर्थ प्लेस आहे जो अची करे पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। शिव जे पुजारी बि हिते हूंदा आहिनि, जयंती बि हिते मल्हाइबी आहे। ज़रूरु पतित दुनिया में ई आया हूंदा, पुकारदा बि सभु आहिनि पतित पावन अचो। पावन भारत पावन हुयो, पोइ 84 जन्मनि जो चकर लॻायो। जो पावन स्वर्गवासी हुया हाणे उहे नरकवासी पतित ठहिया आहिनि। पावन ठाहियो शिव बाबा, पतित ठाहियो आहे रावण। हिन समय आहे ई रावण जो राज्य। हर नर नारी में 5 विकार आहिनि। सत्युग में विकार हुया ई न, निर्विकारी हुया, हाणे पतित थिया आहिनि। तॾहिं त सॾु कंदा आहिनि अची करे पावन ठाहियूं। सत्युग में असां त सो पावन हुयासीं। 21 जन्म राम राज्य में हुयासीं, हाणे त रावण राज्य में सभु विकार आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि काम शत्रु आहे, इहे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। हाणे हिननि ते जीत पाए पावन थियणो। तव्हां जन्म जन्मांतर पाप कया, सभिनि खां तमो प्रधान ठहिया आहियो। आत्मा में खाद पई आहे। पहिरियों त गोल्डन एजेड, पोइ सिल्वर एजेड, पोइ कॉपर एजेड। खाद पईंदे पईंदे सीढ़ी उतरदे उतरदे आया आहियो। भारत जी ही ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था। सत्युग में 8 जन्म, पोइ त्रेता में 12, पोइ भारतवासी चंद्रवंशी वैश्य शूद्र ठहिया। आत्मा इम्प्योर ठहींदी आहे। बाप चईंदा आहिनि मां अची करे कल्प कर भारत खे स्वर्ग ठाहींदो आहे, पोइ रावण हिन खे नर्क ठाहींदो आहे। इहो ड्रामो ठहियलु आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ज्ञान सागर त शिव बाबा आहे, ऊच ते ऊच शिव, उन्हनि सभिनि जो पूज्य आहे। पहिरियों उन्हनि जी पूजा थींदी आहे। उहो बेहद जो बाप आहे, ज़रूरु उन्हनि सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। भारतवासी भुलिजी विया आहिनि भॻवानु हिकु निराकार खे चइबो आहे। उन्हनि खे मनुष्य यादि बि कंदा आहिनि, ईअं न कि सभु भॻवानु ई भॻवानु आहे। हिकु तरफ़ भॻवान खे यादि कंदा बि आहिनि, पोइ ग्लानी बि कंदा आहिनि। हिकु तरफ़ चईंदा आहिनि सर्वव्यापी, पोइ चईंदा आहिनि पतित पावन। बाबा अची करे ब्रह्मा तन सां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणनि खे ई सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ब्राह्मण चोटी आहियो, ब्राह्मणनि जे मथां शिव ठहियो। विराट रूप में ॾेखारींदा आहिनि न, देवता क्षत्रिय वैश्य शूद्र। ब्राह्मणनि जो नाम ई न आहे। जी ॾिसंदा आहिनि ब्राह्मण त विकारी आहिनि, पोइ देवताउनि खां उत्तम कीअं चईंदासीं। बाबा सम्झाईंदा आहिनि, उहे बि ॻाईंदा आहिनि ब्राह्मण देवी देवता नम। एक्यूरेट कोई ॼाणंदो ई न आहे कि इन्हनि जो राज्य कॾहिं हुयो। ब्राह्मणनि देवी देवताउनि जो एक्यूरेट कोई ॼाणंदो ई न आहे कि हिननि जो राज्य कॾहिं हुयो। स्वर्ग काथां खां आयो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाबा अची करे ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, शंकर द्वारा नर्क जो विनाश कंदा आहिनि। महाभारत जी लड़ाई बि लॻी हुई जंहिंसां स्वर्ग जा गेट्स खुलिया हुया। ॻाईंदा बि आहिनि परंतु कुझु बि सम्झंदा न आहिनि। इहे बि ॾेखारींदा आहिनि कि हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला प्रज्वलित थी। ॾेखारींदा आहिनि हिन रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला प्रज्वलित थी। बराबरि हाणे उहो ई पाठ हले थो। 5000 वर्ष पहिरियों बि लड़ाई लॻी हुई, तॾहिं पतित दुनिया विनाश थी हुई। गीता जो ज्ञान सभु ॿुधाईंदा आहिनि त चईंदा आहिनि 3 सेनायूं हुयूं, यूरोपवासी यादव सेना जे साइंस सां मूसल इन्वेंट कया। गीता जे पूरे 5000 वर्ष थिया आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे 3 सेनायूं हाणे बि आहिनि। गायला विनाश काले विपरीत बुद्धि अर्थात परम पिता परमात्मा सां विपरीत बुद्धि थी आहे। हिन समय आत्माउनि जी
ॼाणदा आहिनि सिवाइ तव्हांजी कोई जी प्रीत न आहे। सभिनि जी विनाशकाली विपरीत बुद्धि आहे, बाक़ी तव्हां पांडवनि जी आहे प्रीत बुद्धि। त शिव बाबा खे यादि कंदा आहियो, ॼाणदा आहियो शिव बाबा खे 21 जन्मनि जो वरसो ॾियणा आहिनि। तव्हांजी प्रीत बुद्धि आहे शिव बाबा सां, बाक़ी त कोई बाप खे ॼाणदा ई न आहिनि। त 3 सेनायूं थी वियूं न, तव्हां आहियो पांडव, विनाशकाल त आहे ई, कौरव ऐं यादव यूरोप वासी। जेका बॉम्ब्स इन्वेंट कंदा आहिनि, ऐं कौरव जंहिंसां जंहिंजी बाबा सां विपरीत बुद्धि आहे। असां पांडव बाबा सां प्रीत बुद्धि आहे। तव्हां ॼाणदा आहियो मौत साम्हूं बीठो आहे। शिव बाबा चईंदा आहिनि तव्हां पवित्र ठहींदव त नई दुनिया जो मालिक ठहींदव। सतयुग में हिकु ई देवी देवता धर्म हुयो, ॿियो कोई धर्म हुयो ई न। हाणे ॿिया सभु धर्म आहिनि, बाक़ी आदि सनातन देवी देवता धर्म न आहे। पंहिंजे खे देवी देवता सम्झंदा ई न आहिनि। चईंदा आहिनि असां त पतित आहियूं। देवताउनि जे अॻियां महिमा ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। पंहिंजे खे चईंदा आहिनि असां विकारी आहियूं। मां निर्गुण, हारे में कोई गुण न आहे। बाबा खे यादि कंदा आहिनि। तव्हांखे बि हिकु बाप खे यादि करिणो आहे। तव्हांखे बि हिकु बाप खे यादि करिणो आहे। बाबा खे यादि करण बग़ैर पावन न ठहींदव त ऊच पद न पाईंदव, है न। बाबा खे यादि करे पावन न ठहींदव त ऊच पद न पाईंदव। त बाबा खे यादि करे असांखे पावन ठहिणो। अपवित्र दुनिया जो जॾहिं विनाश थिए तॾहिं दुनिया में शांती थिए। मनुष्य कोशिशि कंदा आहिनि भारत में ॿियो दुनिया में शांती थिए, परंतु उहो त हिकु बाप जो ई कमु आहे। मनुष्य जो आहे ई, मनुष्य त आहिनि ई विकारी। उहे शांती कीअं स्थापना करे सघंदा आहिनि। घर घर में झगड़ो आहे। बाबा खे न ॼाणण जे कारण बिल्कुलु ई निधन थी आहिनि। सतयुग में बिल्कुलु ई पवित्रता सुख शांती हुई। हाणे पोइ बाबा इहे पवित्रता सुख शांती स्थापना करनि था, ॿियो कोई करे न सघे। भारतवासी हाणे नरकवासी आहिनि। स्वर्ग में जॾहिं हुया त पुनर्जन्म बि स्वर्ग में वठंदा हुया। हाणे पतित आहिनि, इन करे पतित पावन बाप खे यादि कंदा आहिनि। हाणे त ॿार ॼाणदा आहिनि पारलौकिक बाप खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा। लौकिक बाप सां त हद जो वरसो मिलंदो आहे। पारलौकिक बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। इहो कोई सत्संग न आहे, उहा आहे भक्ति मार्ग, इहा आहे ज्ञान मार्ग। उहो भक्ति मार्ग आहे, इहा ज्ञान मार्ग आहे। तव्हांखे ख़ुशी थींदी आहे बाबा असांखे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। जो कल्ह पहिरियों स्वर्गवासी ठहिया हुया उहा हाणे ठहींदा। ब्रह्मन ठहिण बग़ैर देवता ठही न सघनि। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे त भारत में कोई कला न आहे, कंहिंखे बि पतो न पवंदो आहे। कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि। तव्हांखे बाप हाणे जगायो आहे। हिते त आया आहियो स्वर्गवासी ठहिण। सिवाइ बाप जे ॿियो कोई तव्हांखे स्वर्गवासी ठाहे न सघे। बाबा चवनि था स्वर्ग चइबो आहे सत्युग खे, नर्क चइबो आहे कलयुग खे। यथा राजा रानी तथा प्रजा सभु विकार सां पैदा थींदा आहिनि। देवताऊं कॾहिं विकार सां पुनर्जन्म न वठंदा आहिनि। ॿार हाणे बाप सां पवित्र रहण जी प्रतिज्ञा कंदा आहिनि, लेकिन हलंदे हलंदे हार खाई वठंदा आहिनि। पोइ की कमाई चट थी वेंदी आहे, ॾाढी ज़ोर सां चोट लॻंदी आहे। आश्चर्यवत सुनंती कथंती पोइ भागंती थी वेंदा आहिनि। बस साक्षात्कार बि कंदा आहिनि, परंतु साक्षात्कार में माया जी प्रवेशता थींदी आहे। जीअं रेडियो में हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधी न सघंदा आहिनि न, हिन करे विच में गड़बड़ करे ॾींदा आहिनि। इहे बि ईअं ई आहे। योग में माया विघ्न विझदी आहे। महिनत सॼी योग में आहे। भारत जो प्राचीन योग गायल आहे।
अच्छा मीठे मीठे सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु बाप सां सची प्रीत रखी सचो पांडव ठहिणो आहे। मौत साम्हूं खड़ो आहे, इन करे पवित्र ठही पवित्र दुनिया जो मालिक ठहिणो। ॿियो आहे कामा शत्रु आहे, जो आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि, हुन ते जीत पाए करे पावन ठहिणो। यादि सां विकारनि जी खाद कढी आत्मा खे गोल्डन एज ठाहिणो है न। यादि सां विकारनि जी खाद कढी आत्मा खे गोल्डन एज ठाहिणो। वरदाना मर जीवन जन्म जी स्मृति द्वारा कर्म बंधन के संबंध में परिवर्तन करण वारा परोपकारी ठहूं। लौकिक कर्म बंधन जो संबंध हाणे मर्जी व जन्म जे कारण श्रीमत जे आधार ते सेवा जे संबंध जो आधार आहे। कर्म बंधन न सेवा जो संबंध। सेवा जे संबंध में वैरायटी प्रकार जी आत्माउनि जो ज्ञान धारण करे हलंदव त बंधन में तंग न थींदव। लेकिन अति पाप आत्मा अपकारी आत्माउनि सां नफ़रत व घृणा जे बजाय रहमदिल ठही तरस जी भावना रखंदे हुए सेवा जो संबंध समझी करे सेवा कंदव त नामी ग्रामी विश्व कल्याणकारी व परोपकारी थी वेंदव। स्लोगन समय ऐं परिस्थिति प्रमाण वैराग्य अचे त इहे बि अल्पकाल जो वैराग्य आहे। सदाकाल जे वैरागी ठहूं। अव्यक्त इशारो, सदा अचल अडोल हिकु स्थिति जो अनुभव करो। कहिड़े बि प्रकार जो विघ्न व समस्या अथवा माया जो वार न आहे, लेकिन खेल जे समान अनुभव थींदो। त खेल सम्झण सां ख़ुशी ख़ुशी पार करे वठंदव ऐं अवस्था हिकु रस रहंदी। वार न आहे, लेकिन खेल जे समान अनुभव करो त खेल सम्झण सां ख़ुशी ख़ुशी सां पार करे वठंदव। अवस्था हिकु रस रहंदी, लेकिन अगरि हिनखे वार सम्झंदव त घबराईंदव बि, हलचल में बि ईंदव। माया जो कमु आहे अचणु, तव्हांजो कमु आहे विजय प्राप्त करणु, विजयी ठहिणु। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।